मलयार में सिंधी अदबी संगत शाख टंडोलयार पारां सिंध जे क्लासिकल ऐं वाए जे मौजूद शाइर मियूं शहनाज रिज़वी जे आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़ी वई ऐं दुआ पिणु घुरी वई। सिंध जो ही बाकमाल बुज़ुर्ग हज़रत मियूं शाह इनायत रिज़वी जंहिंजी शाइरी में सिंध जी सकाफ़त, सिंध जी तारीख़, सिंध जी जाग्राफ़ी असांखे बिल्कुलु चिटी नज़र अचे थी। शाह इनायत त जेतोणीकि अदबी तौर ते कमु तमामु घटि थियो आहे, न हुअण जे बराबरि थियो आहे जेको थियणु घुरिजे। ऐं शाह लतीफ़ जंहिं सिंधी वाईअ खे मंज़िल ते आंदो, अॻिते तकी वठाई हुई, उन वाईअ खे नए सिरे सां जनमु हिन ॾिनो। ईअं खणी अची सिंध जो ही पहिरियों मुजद्दिद शाइर आहे जंहिं असांखे वाई जी सिंफ़ ॾिनी। ऐं शाह इनायत जे पूरे रिसाले में असांखे 42 वायूं उनमें मिलनि थियूं ऐं उन्हनि में हिकिड़ी अजीब अंदाज़ आहे वाईअ जो। मूंखे आहे आस अला में मुंहिंजी सैयद लहंदो सार। साईं शाह इनायत जेको सो लतीफ़ साईं जे सिफ़ जो शाइर आहे ऐं संदसि शाइरी कमाल जी आहे। बसि इहो आहे जो संदसि शाइरी ते तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। हिन मौक़े ते अदीबनि शाइर मुतालबो कयो त सरकारी सतह ते मियूं शहनाज रिज़वी ते कॉन्फ्रेंस मुनक़द कई वञे ऐं संदसि पैगाम खे आम कयो वञे। कैमरामैन जॉन मोहम्मद समीर सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़।